उहे बि ॾींहं हुया रोज़ रोज़ मिलबो हो ऐं ॻाल्हि छा बि हुजे टहक ॾेई खिलबो हो। चपनि ते पंहिंजूं परायूं हज़ारे आखाणियूं, अदब ते, आर्ट ते, फिल्मुनि ते ऐं किताबनि ते तवील बहस, रुसामा, अजब अजब ॻाल्हियूं ऐं विच में अखड़ियुनि जूं पंहिंजूं शैतानियूं। अजीब नशे में थे गुज़रिया ही ॾींहं ऐं रातियूं। न पंहिंजो होश न दुनिया जी का ख़बर परवाह। ऐं ही बि ॾींहं थिया था कॾहिं कॾहिं गॾिजूं, मिलूं त ईअं जीअं 7 कोट ओपराए पिजा। कंहिं जोक ते बि रुॻी मुर्क साब ज़ोरी जी। न मां ई साॻियो उहो न तूं उहा साॻी। अखियूं उहे ई मगर हाणे तिन में वीरानियूं। पराए देस में कंहिं अजनबी जूं हैरानियूं। 2-4 जुमिला लॻनि टेप थियल ज़िबाननि ते। अव्हां जी कीअं आहे तबियत, किथे ऐं कीअं आहियो, लिखो था। लिखण बि शायदि छॾे ॾिनो हाणे। घणनि ॾींहंनि खां अव्हां जो न कुझु पढ़ियो आहे। ॾिसो त केॾी न आहे ख़राबु मौसम अॼु। हवा में केॾी न आहे मिटी। बस ज़ुकाम, खंघि, बुखार ऐं विच में वरी ख़ामोश चांहि जो वक़फ़ो। जे कोप ॾींदे थे आङुरियुनि जो थोरो छुहा। तकड़ में हथ छिकण, सॉरी थोरो पछता। निगाहूं हेठि रुॻो माठ बि हिकु घाव। अज़ाब माठ जो जंहिं पल वधी वञे हद खां, चङो हलां थो रुकजण अजाई आस। इजो मोट में कोई चवंदो, अञा त वेहो, अञा वक़्तु ई थियो छा आहे। जॾहिं बि ईंदे ईअं तकड़ कयो ईंदे, मगर जवाब में पोइ चङो वरी अचिजो। ॿुधी निड़ीअ में काशे अटकंदे ऐं तेज़ तेज़ कदम धूड़ धूड़ राहुनि ते। उहे बि ॾींहं थिया, हा इहे बि ॾींहं थिया।